त इश्क के शाबाश जय मोहब्बती पे काबिल एहतराम चीचे खाना टीम के उनकी फनी दुनिया में उनकी जागरूकता दी पूरे नुकसान को मोहतरम अहमद शाह साहब एड़ी जंजीर ठाहे ॾिनी आहे जो जंजीर ते हट करी तमाम असां सभु हूंदा शाह जी ने जुस्तजू इन मेहनत इन मोहब्बत इन सिक्या इन पाबो खे ॾिसी करे माज़ीअ में सिंध जे तमामु रहिया आहिनि हक़ीक़त जेका मां हिन फकीर सैयद जी जुस्तजू अकेलो मां रही करे इहो ख्वाब पहिरियों अहमद शाह जो उन खां पोइ मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुंहिंजे प्यारे भाउ रफ़ीक जो अहिड़ो हुजे कंहिंजे कम जी पहिरीं हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो असां कंहिंजे कम जी सघूं था पंहिंजे फनकार दोस्तनि खे या फन लॻंदा था पंहिंजे जेके असांजा फन जा माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे कीअं कम जी सघूं था